तक मुरतब असांजे ज़ात जो अब्दुल हकीम अरशद साईं उनजा काफ़ी सारा किताब साईं छपाया आहिनि। साईं बहितरीन शाइर बि आहे, पब्लिशर बि आहे, उस्ताद बि आहे। साईं जूं वॾे अदबी घराणे सां पस मंज़र रखियलु आहिनि। साईं जी महिरबानी करे असां वटि पहुता आहिनि ऐं सुबुह खां वठी जेको आराम सां वेही ॿुधी रहिया आहिनि। लख सुरभ साईं प्रीतम कादी। मेहरबानी जज़ाकल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों। साईं फ़कीर साईं यार मोहम्मद खे मूं ज़ाती तौर ते कोन सुञाणे, पर एतिरो चवंदुसि त जेके शख़्सियतूं दर्सगाहूं हूंदियूं आहिनि, जेके शख़्सियतूं दर्सगाहूं हूंदियूं आहिनि, उन्हनि दर्सगाहुनि मां जेके तालिब इल्म तरबियत हासिल कंदा आहिनि, यानी उन्हनि जा औलाद या उन्हनि जा शागिर्द, उहे उन्हनि जो तसलसुल हूंदा आहिनि। ऐं अॼु उहो तसलसुल ॾिसी रहिया आहिनि। छो त इन हवाले सां मुंहिंजो ॾाॾा साईं काज़ी अब्दुल काज़ी, उनखे असां पंहिंजी दर्सगाह सम्झंदा आहियूं, जंहिंजो तसलसुल अॼु ॾींहं ताईं बाबा साईं चाचा काज़ी मक़सूद या रते दरे जा दोस्त, त उहो तसलसुल अॼु बि हले पियो। तो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। हाणे छा आहे त साईं खाती साईं ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अली नवाज़ मुंहिंजो उस्ताद आहे, साईं असद मुंहिंजो उस्ताद आहे, इहे मूंखे अॻु में ॻाल्हायो विया, त हाणे मुंहिंजो ॻाल्हाइणु ठहे कोन थो। तो तव्हांजी मोहबतुनि जो मां कर्ज़ी आहियां, राशिद जी मोहबतुनि जो कर्ज़ी आहियां, नूरदीन जी मोहबतुनि जो कर्ज़ी आहियां, ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी मोहबतुनि जो कर्ज़ी आहियां। सिर्फ़ु हिकिड़ी नातिया नज़म आहे जेका मूं पहिरीं दफ़ो लिखी आहे, ऐं शायदि पोइ लिखी सघां, अलाए न लिखी सघां, वक़्त ऐं हालतुनि जे हिसाब सां। ऐं मके ऐं मदीने में हाणे हाज़िरी थी, हज थियो, त उन हवाले सां उते जेके अहसास हुया उहे मां तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। मिठो मदीनो ॾिसां, मिठो मदीनो ॾिसां, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। मिठो मदीनो ॾिसां, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। पिंपड़ियुनि साण घुमां, पिंपड़ियुनि साण घुमां, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। दरे मुस्तफ़ा पिना, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। दरे मुस्तफ़ा पिना, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। रोआं सुध की रणा, रोआं सुध की रणा, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। हज हिकिड़ो कयां, हज हिकिड़ो कयां, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। काबतुल्लाह पसां, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। प्रीतम हाजी थिया, दिलि जी हसरत हुई, रब पूरी कई। तो इन हवाले सां ॿी हिकिड़ी ॻाल्हि हाणे थी त असां जेको आहे पंहिंजे पोयरनि खे, पंहिंजे वॾनि खे यादि नथा कयूं। ॻाल्हि इहा आहे, जॾहिं मां ही किताब खयों पढ़ण जे लाइ, सिवाइ 2 सिफ़नि जे मां न पढ़ी सघियुमि। उनजी रीज़न इहा आहे त मुंहिंजी वालदा बि 5 साल अॻु में ही जान छॾे वई आहे। त उनजे माना ईअं जॾहिं जीअं मां हिनजो इहा शाइरी पढ़ां पियो अमण जे हवाले सां, ॼण मूंखे पंहिंजी अमण बि यादि अचे। ऐं 3 दफ़ा शऊरी तौर खणी किताब पढ़ण जी कोशिशि कई त भई रखी छॾियो थो, मां न पढ़ी सघियो आहियां। हीअ किताब न आहे, हीअ आत्म कथा आहे। जेकर असां आत्म कथाऊं लिखंदा आहियूं, उन हवाले सां ही हिन यार जी आत्म कथा आहे। अलाह साईं हिनखे अजुर ॾे, अलाह साईं हिनखे अञा वधाए, हिनजे कलम खे अञा सगारो करे। ॿी ॻाल्हि इहा त जेसि ताईं असांजे अंदर में रब जी सचाई नेकी न ईंदी, तेसि ताईं इहे सभु ॻाल्हियूं फुज़ूल इहे हवा में हली वेंदियूं। जेसि ताईं असां रब वारो रस्तो सही माना में इख़्तियार न कंदासीं, 5 वक़्त निमाज़ न पढ़ंदासीं, पंहिंजे अंदर में दीन न आणींदासीं, यादि रखो का मंज़िल न मिलंदी। तो हिनजे करे इहा हिकिड़ी मुंहिंजी हसरत आहे त असां सभु
इल्मी अदबी दोस्त मुनाफ़िक़तूं छॾे इन रस्ते ते जेकर अची था वञो कहिड़े बि फील्ड सां तालुक़ रखो पर इहो रस्तो तव्हां वटि हुजे दीन जो अलाह जो निमाज़ जो त पोइ तव्हांखे सभु मंज़िल हासिल आहे। हिन न्याज़ निवड़त वारे माण्हू वटि इहे शयूं सभु आहिनि। अलाह साईं तॾहिं हिनखे कामयाबु कयो आहे ऐं अॻिते बि कामयाबु कंदुसि। बचड़ा जेके अथसि इहे हिन जा हथियार आहिनि, इहे हिन जा जेके आहिनि मज़बूत बाज़ू आहिनि अला कंदव इहे हिनखे अञा 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 माना अदबी हवाले सां हिनजी महिनतूं अञा वधंदियूं। दुआनि में यादि मां माज़रत सां मां वधीक कोन ॻाल्हाए सघियुसि। महिरबानी हाणे महफ़िल खे आख़िर इख़्तिताम तौर साईं हाजी गुलाम मुस्तफ़ा कीरियो तालके सदर फंक्शनल मुस्लिम लीग ऐं समाजी शख़्सियत असांजो वॾो गुलाम मुस्तफ़ा हाजी गुलाम मुस्तफ़ा उनखे गुज़ारिश कंदुसि आख़िरी कलमात तव्हांजे अॻियां पेश कयो। हाजी गुलाम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा पेटाल में बैठल दोस्तों साहबी शायर अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼोकी वर्सी नाई वर्सी मामा ख़ैरमोहन मरूम जे हिस्से में फज़ल खान मोहन साथी कई आहे। सच पुछो त ॾुख बि ॾाढो थिए पियो। मामा ख़ैर मोहम्मद जी मूं सां ॾाढी मोहबत हूंदी हुई ऐं दोस्तनि घणो हुन ते ॻाल्हायो आहे। ज़रूरत कान्हे तंहिं वई सभु वांगुरु थकी बि पिया हो। ऐं त हाणे त 15-20 मिंट ॾिनो तव्हां 2 कलाक इंतज़ारु कयो आहे। हुनजी मूं सां ॾाढी मोहबत हूंदी। इहे हिन जा पुट राति जो सियारो ऊन्हारो 2 कलाक रोज़ मूं सां कचहरी करणु मुंहिंजो ताक़त ईंदो हो ऐं ॾाढियूं पुराणियूं ॻाल्हियूं पंहिंजे पीउ जूं मुंहिंजे ॾाॾे जूं नानी जूं ऐं पुराणे वक़्त जूं पीउ साईं सरदार जूं साईं जूं उहे ॻाल्हियूं तमामु पुराणियूं कंदो ॾाढो हुनजे कचहरी में असांजो मज़ो बि ईंदो हो। ऐं वॾो उन खां पुराणियूं गुरबत जूं ज़माने जूं ॻाल्हियूं अंग्रेज़नि जे दौर जूं पीउ साईं ते जेके लोड़ा अंग्रेज़ जूं शक्तियूं आयूं ॾाढियूं उन ॻाल्हियुनि में असांखे मज़ो ईंदो हो। हाणे वधीक एतिरो टाइम वठूं कोन न को ऐं एतिरो को जो शाइर को लेखक जो एतिरो बि ॻाल्हायूं। पर अलाह पाक खां असांखे आहे मरूम खे जन्नत फिरदौस में अला मक़ाम अता फरमाए। ऐं ॿियो आख़िर में हिकिड़ो ऐं ही मुंहिंजो कुफीअ जा पुट खान मोहदारा ऐं ॻोठ जे हिकिड़े सां जेको साईं आख़िरी ॾारी साहब पेज पढ़िया पिए जेके खान मोहम्मद शाइरी जे ज़बान में पंहिंजी तकलीफ़ ॻोठ जा सूर दर्द जेके कहाणियूं शाइर कयूं। हाणे ॻाल्हि इहा आहे जंहिंखे पंहिंजे मां अबे अम्मा जा सॻा पुट तकलीफ़ूं ॾींदा वॾी ॻाल्हि आहे। मूं पंहिंजे ॻोठ जे हिसाब सां ॾाढी शयुनि खे फेस करण जी कोशिशि खान मोहम्मद खे हुनजे भाइरनि खे कयो पर हिकिड़ो माण्हू नथो मञे अञा जो मसइलो ठाहियो थो थिए त पोइ छा थो करे सघिजे। उनजो मुख्य बि एहसास आहे सभु को पंहिंजा कख घर दुकान ॻोठ ॾुख खां छॾे वेंदो आहे। बहरहाल असां वधीक त खान मोहम्मद खे वरी बि जीअं हिकिड़ो मेड़ में प्रचार इंशाल्लाह वरी पंहिंजे कख न पंहिंजे ॻोठ घर इंशाल्लाह अॼु जेको प्रोग्राम हूंदो तव्हां खान मोहम्मद खे ॿुधंदा त ग़ुलाम कीअं बि पंहिंजे पीउ जे घर में वेठल ॾिसंदा। वॾी महिरबानी। आखिर में गुज़ारिश अलहम्द शरीफ 3 दफ़ा कुल पढ़ो। साईं मौलवी गुलजान की गुज़ारिश है कि दुआ हुई